अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में वली कार मां मुबशिर सोलंकी ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अमेरिका ईरान जंग सां पाकिस्तान खे मुआशी नुक़सान पहुतो आहे। 2 सालनि दौरान मुल्की मईशत खे मज़बूत बणायो हो। बदकिस्मती सां जंग सबब मुआशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ख़िते जी सूरतहाल जे हवाले सां इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ वधीक चयो आहे त जंग बंदी लाइ पाकिस्तान जूं सफ़ारती कोशिशूं जारी आहिनि। जंग जे ख़ात्मे लाइ ईरानी इख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुकूमत ऐं फील्ड मार्शल जी कोशिशुनि सां सामूंडी जहाज़ पाकिस्तान पहुता। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात। पीपी चेयरमैन वज़ीर आज़म हाउस पहुची शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। ख़िते जी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾोट। परदेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंद्रावी चयो आहे त ख़िते में छिकताण घटाइण लाइ फौरी ऐं मुस्तक़िल हल ॻोल्हणु ज़रूरी आहे। सिफ़ारतकारी ऐं ॻाल्हियूं मसइला हल करण जो वाहिद ऐं असराइतो रस्तो आहिनि। वज़ीर आज़म ऐं नायब वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राब्तनि में आहिनि। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ कोशिशूं करे रहियो आहे। मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग में परदेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हि ॿोल जारी आहे। असांजो मुतालबो आहे त अफ़गान हुकूमत दहशतगर्द ग्रुपनि ख़िलाफ़ असराइता क़दम खणे। पाकिस्तानी वफ़द अफ़गानिस्तान सां ॻाल्हियुनि जे लाइ चीन में मौजूदु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईंदड़ 2 खां 3 हफ़्ता ईरान मथां शदीद हमला कंदासीं। उन्हनि खे पत्थर जे दौर में वापसि सुम्हारे छॾींदासीं। ईरान जा बैलिस्टिक मिसाइल ऐं एटमी प्रोग्राम तबाह करे छॾिया आहिनि। क़ौम खे ख़िताब कंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त अमरीकी फ़ौज हदफ़ मुकमल करण जे वेझो आहे। डील न थी त ईरान जा बिजली घर तबाह करे छॾींदासीं। विच ओभर जे तेल समेत कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। हरम्स वारे लिंग ज़रिए तेल हासिल कंदड़ मुल्क अॻिते अचनि, उन जी हिफ़ाज़त कनि या वरी अमरीका खां तेल ख़रीद कनि। इसराइल, सऊदी अरब, कतर, यूएई, बहरीन ऐं कुवैत खे नुक़सान पहुचण न ॾींदासीं। अमरीकी सदर तरफ़ां जंग जारी रखण वारे ऐलान खां पोइ स्टॉक मार्केटुनि में ॿाड़ाई। पाकिस्तान स्टॉक मार्केट में 100 इंडेक्स में 4000 खां वधीक पॉइंटुनि जी घटिताई। कारोबार में ॿाड़ाई सबबि 100 इंडेक्स 1,51,423 पॉइंटुनि जी सतह ते अची वियो। वफ़ाक़ी हुकूमत अवाम मथां पेट्रोल बम किराइण जी तयारी करे छॾी। आलमी मार्केट में तेल जी वधंदड़ क़ीमतुनि जो भार अवाम मथां विझण जो फ़ैसिलो। पेट्रोल जी क़ीमत में 100 रुपया फ़ी लीटर ताईं इज़ाफ़े थियण जो इम्कान। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, मटियारी, जामशोरो ऐं टंडोलायर में वसकारो। लाड़कानो, कंबर, शेदातकोट, जेकबाबाद, कंदकोट, नौदेरो, रतोदरो ऐं मेहड़ में बादल बरसी पिया। नवाबशाह, नौशरो फेरोज़, काज़ी अहमद, दौड़, कंडियारो, थारूशाह, पडीदन, चंबड़, जाती ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो। बिजली गायब। मौसमात खाते सिंध में अर्बन फ्लड जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। सूबे में 4 अप्रैल ते वसकारे जी हिक थी ॻड़ो पवण जो इम्कान ज़ाहिर। सिंध हुकूमत पारां वॾे वज़ीर जी हिदायत ते रेन एमरजेंसी लागू। लाॻापियल खातनि खे अलर्ट रहण ऐं समूरा घुर्बल इंतज़ाम करण जी हिदायत। सीनियर वज़ीर शहजील नवाब महमूद चयो आहे त सिंध हुकूमत बरसात खे मुंहुं ॾियण लाइ इंतज़ाम करे वरिता आहिनि। हेठाहिनि वारनि इलाइक़नि मां पाणी कढण लाइ पंपिंग मशीनूं पहुचायूं वयूं आहिनि। कंडियारो जी अदालत पारां 3 गर्भातुनि जे क़त्ल केस में पीउ पुट खे फाही जी सज़ा। अदालत जवाबदार धणी बख्श गूंदल ऐं संदसि पुट अब्दुल लतीफ़ खे दोषी साबित थियण ते सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार धणी बख्श पुट सां गॾिजी पंहिंजे वालिद अहमद ख़ान, अंबड़, ग़ुलाम सकीना ऐं भेण ज़ुलेखा खे बेदर्दी सां क़त्ल कयो हो। जवाबदारनि ख़िलाफ़ खानबाण थाणे ते 6 साल अॻु क़त्ल केस दाख़िल कयो वियो हो। टंडे बागे वेझो पुरसाद नमूने फौत थियल नौजवान जी क़बरकुशाई। अदालती हुकुम ते सिविल जज जी निगरानी में पुरुषोत्तम मेघवार जी क़बरकुशाई करे जुज़ा वरिता विया। 5 महीना अॻु नौजवान जो घर मां फाहो खाधल लाश मिलियो हो। भाउ क़त्ल जो शक ज़ाहिर कयो हो।